नाज़रीन, सिंध में मुख़्तलिफ़ पार्टियुनि ऐं सुञाण धुरिन तरफ़ां बिलाल काका वाक़े ऐं धारी आबादकारी ख़िलाफ़ एहतजाज जारी आहे। अॼु बि मुख़्तलिफ़ शहरनि में एहतजाजी मुज़ाहिरा करे सख़्त नारेबाज़ी कई वई। लाड़काणे में दुकान बंदि करण तां छिकताण पैदा थी वई। पुलिस पहुची कारकुननि खे रोके वरितो। एसएस न्यूज़ जे नुमाइंदनि मूजिबि लाड़काणे में जिन्हाबाग चौक ते दुकान बंदि कराइण जी कोशिश दौरान पुलिस पहुची वई। एहलकारनि कारकुननि खे रोके वरितो। पुलिस हिक कारकुन ते तशद्दुद करे खेसि गिरफ़्तार करे वरितो, जंहिं ते कारकुननि सख़्त रद्दअमल ज़ाहिर कयो आहे। ठुल में जस्कम पारां रियाज़ चौक खां एहतजाजी रैली कढी वई। मुज़ाहिरीन रोड ब्लॉक करे छॾियो, जंहिं करे ईंदड़ वेंदड़ ट्रैफ़िक कुझु वक़्त लाइ मुअत्तल थी वई। एहतजाजी रैली दौरान पठाणनि जा दुकान बंदि कराइण दौरान शिकारपुर रोड ते दुकान मालिक ऐं जस्कम कारकुननि में झड़पूं थियूं। होॾां कुंभ, घारो, फ़कीराबाद, शहदादकोट, नओकोट ऐं ॿियनि शहरनि में एहतजाजी मुज़ाहिरा करे धरणा हंया विया।